जॾहिं अरबी समुंड में मौजूद बिपरजॉय नाले सामुंडी तूफ़ान शुरू थियो त इहो सिधो संओं कराची अची रहियो हो ऐं हर पासे इहो बहस हली रहियो हो त इहो तूफ़ान कराचीअ सां टकराइबो या न। 1990 खां पोइ हेल ताईं जेके बि सामुंडी तूफ़ान आया आहिनि उहे कराची पहुचण खां अॻु ई पंहिंजो रुख़ तब्दील करण ते मजबूर थिया या कराचीअ सां टकराइजण खां अॻु ई इन्हनि जी शिदत एतिरी घटिजी वई जो शहर महफ़ूज़ रहियो। कराची जे कुझु मक़ामी माण्हुनि ऐं दरगाह अब्दुल्ला शाह गाज़ी जा मुरीद सम्झनि था त कराची हिते दफ़न बुज़ुर्ग हस्तीअ जी करामतुनि जे करे सामुंडी तूफ़ान खां बची वेंदो आहे। अर्थ साइंसिस जा माहिर चवनि था त दुनिया जे अक्सर मुल्कनि में साइक्लोन खे रोकण लाइ अॻुवाट उपान खां सवाइ समुंड किनारनि ते भितियूं ठाहियूं वेंदियूं आहिनि जीअं तूफ़ान उन्हनि भितियुनि सां टकराइजी वधीक नुक़सान न करे सघे। माहिरनि मूजिबि कराची 3 प्लेटुनि जी बाउंड्री ते वाक़िए आहे जेके सामुंडी तूफ़ान लाइ कुदरती रंडक साबित थियनि थियूं। इन्हनि प्लेटुनि जे करे सामुंडी तूफ़ान खे फिरण जो मौक़ो नाहे मिलंदो ऐं इहो रुख़ तब्दील कंदो आहे। इहो ई सबबु आहे जो कराची हर भेरे बची वेंदो आहे, पर इन जो मतिलबु इहो नाहे त हर भेरे इहे प्लेट्स शहर खे महफ़ूज़ रखी सघंदियूं। माहिरनि जो चवणु आहे त समुंड में तूफ़ान जो सबबु गर्मीपद हूंदो आहे। अब्दुल्ला शाह गाज़ी जे हवाले सां इहो चयो वेंदो आहे त हिन कराची ॾांहुं ईंदड़ सामुंडी तूफ़ाननि खे रोकियो। इन हवाले सां माहिर चवनि था त अब्दुल्ला शाह गाज़ी पीर जी हैसियत रखे थो ऐं मुख़्तलिफ़ रवायतुनि में इन जी निस्बत इमाम हसन सां आहे। माहिरनि जो चवणु आहे त अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार पहिरियां नंढी हूंदी हुई जंहिंखे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे दौर में ठहिरायो वियो। माहिरनि मूजिबि अब्दुल्ला शाह गाज़ी बाबति जेके ॻाल्हियूं मशहूर आहिनि उहे 40 खां 50 साल अॻु थियूं हुयूं ऐं इन खां अॻु इहे ॻाल्हियूं न हुयूं ऐं हाणे इन्हनि ते यकीन कयो पियो वञे।